अस्सलाम वालेकुम। चवंदा आहिनि पाणी ज़िंदगी आहे। पाणी ख़तमु त दुनिया जो हर निज़ाम ख़तमु। अलाह पाक पाणी हिकिड़ी अहिड़ी नेमत ठाही आहे जेका असां जेके जानदार आहियूं उहे जानदार असांजा इन पाणी खां सवाइ कुझु बि न आहिनि। पोइ उहे असांजा ॿूटा हुजनि, असांजा जानवर हुजनि, असांजा इंसान असां हुजूं, उहो पाणी खां सवाइ कुझु बि न आहियूं। हाणे हींअर जेका पोज़ीशन पाणी जी मथे रहे थी, इन जो वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो आहे क्लाइमेट चेंज जो। क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग ते तमामु घणो जेको आहे दुनिया में कमु पियो हले। असां वटि जेके प्रोजेक्ट हलनि था न, थी सघे थो उहे हिकिड़ा ड्रामा हुजनि, या असां वटि जेको गवर्नमेंट जो त माना तवजो ई कोन्हे को न। गवर्नमेंट जी हर ॻाल्हि में असां चऊं था क्लाइमेट चेंज जो ज़िक्र हुजे। गवर्नमेंट खे हर ॻाल्हि जे लाइ फ़िक्र हुजे क्लाइमेट चेंज जे हवाले सां। जेको बि प्रोजेक्ट आहे, हेल्थ जे हवाले सां आहे, एजुकेशन जे हवाले सां आहे, एग्रीकल्चर जे हवाले सां आहे, या मिसाल इंजीनियरिंग जे हवाले सां आहे, टेक्नोलॉजी जे हवाले सां आहे, उन्हनि में गवर्नमेंट खे क्लाइमेट चेंज ऐं ग्लोबल वार्मिंग जो सिलसिलो रखिणो ई रखिणो आहे। दुनिया माना इन्हनि शयुनि खे सोचे करे निज़ाम ठाहे पई, परेशान बि आहे, फ़िकिर बि आहे। हिकिड़ो हूंदो आहे परेशान थियणु, हिकिड़ो हूंदो आहे फ़िकिर करणु न। दुनिया खे फ़िकिर आहे, पर असांजा सिंध जी अवाम परेशान आहे, गवर्नमेंट खे फ़िकिर कोन्हे को। गवर्नमेंट फ़िकिर कंदी तॾहिं वञी उन्हनि मसइलनि जो हल कढंदासीं, पर गवर्नमेंट इन्हनि शयुनि ते सोचण बि मुनासिबु नथी सम्झे। त दुनिया माना इन्हनि शयुनि खे ॾिसे थी, परखे थी, नवां नवां तरीक़ा आणे थी। असां वटि इहो निज़ाम वञे थो ख़तमु थींदो। क्लाइमेट चेंज छा आहे? मौसमियात जी अहिड़ी तब्दीली जो असां जूं कॾहिं मतिलबु इंतिहा लेवल जूं बारिशूं थींदियूं त कॾहिं असां जूं बारिशूं कोन थींदियूं। हिन साल सुपर एल नीनो आहे असांजो। सुपर एल नीनो में माना टेम्परेचर ज़्यादा आहे ऐं असांजो बारिशूं तमामु घटि आहिनि। जिते मतिलबु असांजी बारिशनि जी इलाइक़े माना ज़रूरत आहे, उन्हनि इलाइक़नि में बारिशूं तमामु घटि आहिनि। टेम्परेचर जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे त केतिरो असांजो टेम्परेचर वधे पियो। ऐं जेकॾहिं टेम्परेचर वधंदो, गर्मीपद वधंदो, त इंसाननि खे बि इफ़ेक्ट कंदो, फ़सलनि खे बि इफ़ेक्ट कंदो, ऐं असांजे जानवरनि खे बि इफ़ेक्ट कंदो। असांजे आसपास जेका जीवत आहे उन सभिनी खे इफ़ेक्ट कंदो। उहो टेम्परेचर असांजे पाणी खे बि ख़तमु कंदो, उहो टेम्परेचर असांजी ज़मीननि खे बि ख़राबु कंदो, उहो टेम्परेचर असांजे हर शइ जेका असां सां जुड़ियल उन्हनि ते असरु अंदाज़ु थींदो। ठीकु आहे। मिसाल कोटड़ी बिराए ते हिन साल 61 खां 65% जेको आहे असांजी खोट माना कई वई आहे, रिकॉर्ड कई वई आहे। जेकॾहिं मां न ग़लति न हुजां, जेकॾहिं मिसाल ग़लति हुजां, तव्हां असांजी इस्लाह ज़रूरु कजो। इहा सूरत हाल ईंदड़ वक़्त में वधी सघे थी। अलाह करे न वधे, असांजी दुआ आहे त अलाह करे न वधे, पर ईंदड़ सालनि में इहा सूरत हाल वधी सघे थी। ठीकु आहे। ऐं मथे जेके केनाल पिया ठहनि, जेकॾहिं उहे वाक़ई केनाल ठहिया आहिनि त उन्हनि जो बि असरु असांजी सिंध ते तमामु घणो पवंदो। ॿियो असां वटि मिसाल जेकॾहिं ॾिसूं था, अहिड़ा असां वटि क्वालिटी सीड आहिनि कोन, मयारी ॿिज आहिनि कोन जेके असांजी गर्मी पद खे बर्दाश्त कनि। ज़रात जे हवाले सां तव्हां जेकॾहिं सोचो था त माना ज़रात जो बुनियाद बि आहे असांजो क्वालिटी सीड हुजे। क्वालिटी सीड अहिड़ो हुजे जेको असांजी मौसम जे हिसाब सां असांजे लाइ फेवरेबल हुजे। मिसाल असांजो मौसम, मिसाल वणनि जी हींअर जेकॾहिं ॻाल्हि कयूं था वणनि जी, त हर जिन्स जेका भला तव्हांजी ट्रिपल जीन आहे, 5 जीन अथसि, 7 जीन अथसि, या कहिड़ो बि तव्हां दावा कयो था न, उन्हनि वैराइटीज़ ते, उन्हनि जिन्सनि ते मौसम असांजो तमामु ज़्यादा असरु अंदाज़ु थियो आहे। उन जे जेकॾहिं साड़ियूं आहिनि त साड़ियुनि में जेकॾहिं टेम्परेचर वधंदो अॻिते, हींअर कुझु टेम्परेचर सही आहे, पर अञा बि ॿाहिरि गर्मी आहे, पर जेकॾहिं साड़ियुनि में टेम्परेचर वधंदो त उहो असांजो साड़ियुनि जे फ़सुल ते तमामु घणो असरु अंदाज़ु थींदो। असांखे माना रिसर्च जी ज़रूरत आहे, जो क्वालिटी सीड असां वटि तमामु लाज़मी आहिनि त उहे हुजनि असांजो, जेके असांजा सेलिनिटी खे मतिलबु बर्दाश्त कनि, कलराठी ज़मीन खे बर्दाश्त कनि, घटि पाणी ते थियनि, मतिलबु टेम्परेचर ज़्यादा हुजे, टेम्परेचर स्ट्रेस उन्हनि में बर्दाश्त करण जी कुवत हुजे। त ॿिज जे हवाले सां असां वटि का बि तहक़ीक़ कोन्हे का।
गवर्नमेंट सूरत हाल जेका ॾिसूं पिया त मिसाल ईंदड़ सीज़ननि में आबादकारनि जे ज़हन में आहे त असांखे सब्सिडीज़ मिले न। तव्हांखे भले अरबे रुपयनि जी सब्सिडीज़ हूंदियूं, तव्हां वटि पाणी न हूंदो, तव्हां जूं ज़मीनूं ख़राबु हूंदी, त तव्हांजी ज़राअत मुश्किल में हूंदी, तव्हांजी ज़राअत आसान न हूंदी। ईंदड़ वक़्त में गवर्नमेंट तव्हांखे सब्सिडीज़ ॾींदी, छो जो गवर्नमेंट जी मजबूरी आहे, हू जंहिं प्लान तहत ज़राअत खे ख़तमु करण जी कोशिशि थी करे। हीअ असांजी जेका पोस्ट आहे न, जेको को एक्सपर्ट माण्हू ॿुधंदो न, उहो सम्झंदो त केॾा वॾा हिकिड़ा मतिलबु असांखे तहफ़ुज़ात आहिनि, त असांजो पाणी वञे थो, असांजूं ज़मीनूं वञनि थियूं, असांजा फ़सुल वञनि था, असांजी ज़राअत वञे थी, असांजी एजुकेशन वञनि थी। इन सभिनी शयुनि ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। तव्हां भले हर सब्सिडी वारी पोस्ट खे तव्हां मथे खणी वञो, तव्हां उन्हनि खे मतिलबु जेको आहे रीच ज़्यादा ॾियो न, पर ही जेके नुक़सान आहिनि न, इन्हनि नुक़सान खां असांजा नसुल जेके मतिलबु नुक़सान खाईंदा न, उहो तव्हां पाण सभु सोचे नथा सघूं। छो जो असां वटि ॾिसो न, असां वटि का सोच ई कोन्हे को, असां वटि को फ़िकिर ई कोन्हे को। ठीकु आहे, त माना जेकॾहिं गवर्नमेंट तव्हांखे सब्सिडीज़ ॾींदी न, पर तव्हां वटि पाणी जी अवेलेबिलिटी न हूंदी, लाज़िम जेका गवर्नमेंट तव्हांखे सब्सिडी ॾींदी, वरी उन्हनि जे हिसाब सां तव्हां ते रिस्ट्रिक्शन्स, तव्हां ते कुझु पाबंदियूं बि लॻाईंदी। ठीकु आहे, ईअं तव्हांखे कोन ॾींदी, छाकाणि त जेकॾहिं सब्सिडी तव्हां ते ॾींदी, तव्हांखे बिल्कुलु मतिलबु ईअं छॾे ॾींदी, त वरी तव्हां जेको आहे कमु बि न कंदो, सिर्फ़ु सब्सिडीज़ जे आसिरे में हूंदो। गवर्नमेंट खे माना का शइ तव्हां जेको आहे हू इनपुट ॾिए थी, त आउटपुट त तव्हां खां वठंदी न कान का शइ। त इन हिसाब सां सोचे सम्झो सूरत हाल ॾाढी ख़राबु थी अचे। असांजे लाइ सिंध जे लाइ पाणी जो इशू, मौसमियात जी तब्दीली जो इशू हिकिड़ो वॾो इशू आहे। असांखे हींअर ॾिसो, पेट्रोलियम जी मसनूआत जूं जेके क़ीमतूं आहिनि, ठीकु आहे, मिसाल डीज़ल पेट्रोल जेके वधिया आहिनि, आलमी लेवल ते जंग जा सूरत हाल तमामु घणा ख़तरनाक आहिनि, पर उन जा असर पाकिस्तान ते वधीक था पवनि। पाकिस्तान उन खे तमामु घणो सफ़र थो करे। इन्हनि शयुनि खे असांखे सोचणो आहे न। इन्हनि शयुनि खे असांखे आहे त असांखे फ़सुल जा रेट सुठा मिलनि, असांखे जेको आहे भाण या मशीनरी आहे, या जेको फर्टिलाइज़र आहिनि, या उहे असांखे सस्ता मिलनि, त जीअं आबादकार अॻिते वधी सघनि। ज़राअत ख़ुशहाल हूंदी त सिंध ख़ुशहाल हूंदी, सिंध ख़ुशहाल हूंदी त पाकिस्तान ख़ुशहाल हूंदो। ज़राअत तबाह हूंदी त ईअं सम्झो पाकिस्तान जी मैशियत ते वॾो असरु पवंदो। त इन्हनि शयुनि जे बारे में असांखे पाकिस्तान जे बारे में सोचणो आहे, सिंध जे बारे में सोचणो आहे। तव्हां पंहिंजा तजिया ॿुधायो त तव्हां छा था सोचो। इहे असांजे लाइ वॾा हिकिड़ा चैलेंजिस आहिनि। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। असांजी इहा गुफ़्तगू तव्हां सां ईअं हलंदी रहंदी। वरी तव्हां असांखे नए टॉपिक ते इनशा ताला ॻाल्हि ॿोल कंदासीं। थैंक यू सो मच।